जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। अध्याय पहिरियों भाग ॿियों। अर्जुन वाच। अर्जुन था चवन त हे कृष्ण, युद्ध जे धरतीअ में बीठल युद्ध जा अभिलाषी हिननि मिटनि माइटनि खे ॾिसी करे मुंहिंजा अंग साणा था थींदा वञनि, मुंहिंजो मुख सुकंदो थो वञे, मुंहिंजे शरीर में कपकपी थी थिए, रोमांच थी रहियो आहे, हथ खां गांडीव धनुष किरी रहियो आहे, त्वचा बि ॾाढो जली रही आहे, मुंहिंजो मन भरमी रहियो आहे। इन करे मां बीहण जे बि स्थितीअ में न आहियां, मां बीहण जे क़ाबिल बि न आहियां। तव्हां श्रवण कयो त भगवान कृष्ण रथ ॿिन्ही सेनाउनि जे विच में बीहारियो। उते अर्जुन ॾिठो त भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, सभु पंहिंजा मिट माइट वॾा आदरणीय, उन्हनि खे ॾिसी करे अर्जुन ॾाढो शोक में गहरो व्याकुल थी वियो। ऐं भगवान श्री कृष्ण बि ईअं ई पिया चाहिनि। सर्वांतर्यामी बल बुद्धि जा दातार अर्जुन के शोक वैराग्य में रखी करे गीता जो ज्ञान था ॼण चाहिनि त हे गीता जो ज्ञान धारण करण जे योग्य थे। ऐं हिन जे द्वारा आखिर श्री कृष्ण सॼे संसार जो कल्याण कयो। अर्जुन भगवान कृष्ण के चए तो, दृष्ट्वे मम स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे में रोम हर्षश्च जायते। हे केशव, मां लक्षणन के भी उल्टो ॾिसी रहियो आहियां। युद्ध में पंहिंजनि मिटनि माइटनि खे मारे करे मूंखे कल्याण नज़र नथो अचे त हिन में भलो थींदो। हे कृष्ण, मां न त जीत तो चाहियां, न राज तो चाहियां, न राज जा सुख ई तो चाहियां। हे गोविंद, असांखे अहिड़े राज सां छा मतिलब, या अहिड़े भोगन सां ऐं जीवन सां भी छा लाभ। असांखे जंहिंजे लाइ राज भोग सुख आदि प्यारा आहिनि, उहे सभु मिट माइट, इहे सभु धन जीवन, इन्हनि सभिनि जी आशा छॾे करे युद्ध में अची बीठा आहिनि। न कांक्षे विजयम कृष्ण न च राजम सुखानि च कीनो राजेन गोविंद किम भोगैर जीवतेन वा। गुरुजन, ताऊ, चाचा, ॿिया छोकरा, उन्ही तरह दादा, मामा, ससुर, पोटरा, साला, मिट माइट, संबंधी, रिश्तेदार, ये सब। हे मधुसूदन, अगर मुखे मारे भी छॾनि, मुझे मारण ते भी या टिनी लोकन जो राज भी छो न मिली वञे, लेकिन मां अहिड़ी युद्ध नथो करण चाहियां, वरी केवल हिन धरतीअ जे राज जे लाइ। हे जनार्दन, धृतराष्ट्र जे पुटनि खे मारे करे असांखे कहिड़ी ख़ुशी थींदी, हिननि पापिन खे मारे करे त असांखे पाप ई लॻंदो न। तंहिंजे करे हे माधव, पंहिंजा ई भाउर धृतराष्ट्र जे पुटनि खे मारण जे जोग असां न आहियूं, छो जो पंहिंजे ई कुटुंब खे मारे करे असां कीअं सुखी थींदासीं। हालांकि लोभ सां हिननि जो चित्त ख़राब थी वियो। हे नथा सम्झनि त कुल जे नाश थियण सां उन सां जेको दोष पैदा थींदो आहे, मित्रनि सां विरोध करण में जेको पाप लॻंदो आहे, उन खे नथा सम्झनि। तॾहिं बि हे जनार्दन, कुल जे नाश सां जेको दोष पैदा थो थिए, असां त उन खे सम्झूं था। असांखे इन पाप खां दूर थियण जे लाइ छो न वीचार करणु खपे।
कुल जे नाश थियण सां सनातन कुल धर्म नष्ट थी वेंदो आहे। धर्म जे नाश थियण सां सॼे कुल में पाप भी ॾाढो फैलिजी वेंदो आहे। कुल क्षय प्रणश्यंति कुल धर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृतस्न म धर्मो अभि भवत्युत। हे कृष्ण, पाप जे वधीक वधी वञण सां कुल जी स्त्रियों ॾाढो दूषित अपवित्र थी वेंदियूं। हे वार्षणे, स्त्रियुनि जे दूषित थी वञण ते वर्ण संकर संतान पैदा थींदी आहे। हिते अर्जुन भगवान कृष्ण के हिकु शब्द था चवनि, भगवान जो नालो वार्षणे आहे। छो जो श्री कृष्ण यदुवंश में वृष्णि वंश में प्रकट थिया, इन करे उन जो नालो आहे वार्षणे। वर्ण संकर कुल घातिन के कुल के नरक में वठी वञण जे लाइ हूंदो आहे। गायब थियल पिंड ऐं जल जी क्रिया वारा, श्राद्ध ऐं तर्पण खां वंचित, हिननि जा पितर भी अधोगति के प्राप्त थींदा आहिनि। हिन वर्ण संकर वारे दोषन सां कुल घातिन जे सनातन कुल धर्म जाति धर्म नष्ट थी वेंदा आहिनि। हे जनार्दन, जिन जो कुल धर्म नष्ट थी वियो आहे, अहिड़े माण्हुनि जो लंबे समय तक, जंहिं समय जो पतो ही ना है, एतरे लंबे समय तक नरक में वासो थींदो आहे, ईअं असां ॿुधंदा आहियूं। ओहो, ॾाढो अर्जुन शोकग्रस्त थी वियो। चवण लॻो त असां बुद्धिमान थी करे भी हे महान पाप करण लाइ तैयार थियासीं, जेको राज ऐं सुख जे लोभ सां पंहिंजे माइटनि खे मारण जे लाइ तैयार थियासीं। अरे, मां शस्त्रनि जे बिना ऐं युद्ध में सामनो न कयां, बिना शस्त्रनि जे, ऐं हे शस्त्र हथ में खणी करे धृतराष्ट्र जा पुट अगरि युद्ध में मूंखे मारे भी विझनि, तॾहिं भी मुंहिंजो उन में कल्याण आहे। पर युद्ध करण सही नथो लगे। संजय चवनि था धृतराष्ट्र खे त युद्ध जे धरतीअ में शोक में ॾाढो दुखी व्याकुल शोक रूपी अग्नि में झुलसी वियो आहे जेको अर्जुन। अहिड़े दुखी मन वारे अर्जुन इन तरह चई करे पंहिंजा तीर ऐं धनुष त्यागे छॾियो, हेठि रखी छॾियो ऐं रथ जे पोयों पिछले हिस्से में वञी करे हेठि वेही रहियो। रथ जे पिछले हिस्से में ॾाढो शोकाकुल थी करे उते वेठो। इन तरह सां श्रीमद् भगवद गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र भगवान श्री कृष्ण ऐं अर्जुन संवाद नाम विषाद योग नाले सां पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। ओम तत्सदित श्रीमद् भगवद गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण।